तो श्रद्धा त्रय विभाग योग। टिन प्रकारनि जी श्रद्धा, टिन प्रकारनि जा गुण, टिन प्रकारनि जा तप असां ॿुधासीं। ऐं टिन प्रकारनि जा यज्ञ भी असां ॿुधासीं। हाणे अचे थो टिन प्रकारनि जा तप। पहिरीं जेके ॿुधासीं उहे हुआ शरीर जो तप, वाणीअ जो तप ऐं मन जो तप। हाणे जेको ॿुधंदासीं तपस्या तप जे बारे में, उहो आहे सात्विक तप, राजस तप ऐं तामस तप। श्री कृष्ण भगवान ॿुधाए थो 16 नंबर श्लोक, 16 17। श्रद्धया परया तप्तं तप तत्त्रिविधं नरे अफलाकांक्षाभियुक्ते सात्विकं परिचक्षते। तपस्या जे बारे में असां ॿुधी चुका आहियूं, जंहिंमें शरीर जे कष्ट जी ॻाल्हि आहे ई कान। असां ॿुधोसीं शरीर जो तप कहिड़ो, मन जो तप कहिड़ो ऐं वाणीअ जो तप कहिड़ो। श्री कृष्ण भगवान चए थो हाणे ॿुध सात्विक, इन्हनि में भी टई तप कोई करे, उन्हनि में भी सात्विक, तामसी, राजसी थींदो आहे। त पहिरियों सात्विक तप जो वर्णन अचे थो। श्रद्धया परया तप्तं तप तत् त्रिविधं नरे। इहे जेके टिन प्रकारनि जा तप असां ॿुधासीं, इन्हनि जे आहे बारे में, इहे ई टई तप कोई कंदो हुजे पर फल जी चाहना न रखे, फल जी आकांक्षा न रहे, त इहो थी वियो सात्विक तप, जंहिंमें असांखे का कामना न हुजे, तब असां कुझु कर्म कयूं त इनखे चइबो आहे सात्विक तप। ऐं वरी श्रद्धा सां कयूं, फल जी इच्छा न, श्रद्धा सां। जेको माण्हू सची श्रद्धा सां कमु कंदो आहे, तप कंदो आहे, उहो फल जी चाहना रखंदो ई कान्हे। छो त श्रद्धा जो अर्थ इहो ई आहे कि परमात्मा आहे, त हाणे मां छो उन खां घुरां जॾहिं उहो आहे ऐं उहो ई मूंखे मत ॾिए थो जो मां कुझु कर्म कयां थो, चाहे सेवा, चाहे कुझु बि उन जे लाइ मां कयां, त मां घुरांसि छो? अगरि मुंहिंजी श्रद्धा सची आहे त पोइ मूंखे इहो ख़बर आहे कि परमात्मा खे चवण जी ज़रूरत न आहे। श्रद्धा इनखे चइबो आहे। ऐं इन श्रद्धा मां ई सचो ज्ञान प्रगट थींदो आहे। अज्ञानी माण्हू सदाई अश्रद्धालु हूंदो आहे, उनजो उन परमात्मा में भरोसो न हूंदो आहे, उन परमात्मा जे नियम में उनजो विश्वास न हूंदो आहे। उनजी श्रद्धा कंहिंमें हूंदी आहे जिते उनखे पक थिए कि मूंखे फल मिलंदो, प्रत्यक्ष ॾिसंदो, त उहो अश्रद्धालु आहे ऐं उहो अज्ञानी आहे। इहा ई पहचान आहे अज्ञानीअ जी कि हू हुन में विश्वास न करे, परमात्मा जी व्यवस्था में विश्वास न करे, विश्वास कंदो आहे पंहिंजे छल कपट ते, पंहिंजे कूड़ ॻाल्हाइण ते। सोचींदो आहे कि असां ॾिठा आहिनि सुठा सुठा माण्हू दुखी लॻा पिया आहिनि ऐं असां कपट करे सुखी लॻा पिया आहियूं, असां कपट करे बि सुखी लॻा पिया आहियूं। त उनजो विश्वास हूंदो आहे इन ते कि कपट करण में
उनखे इहो लॻंदो आहे कि कपट करण में ई फ़ाइदो आहे, माना उनजी श्रद्धा कान्हे परमात्मा में। तो सिधो हिसाब आहे, अज्ञानी श्रद्धा वारो कोन हूंदो आहे ऐं उनखे फल जी चाहना हूंदी आहे। ऐं जेको सचो श्रद्धालु आहे, जंहिंजी सची श्रद्धा आहे, उनजो इहो विश्वास हूंदो आहे कि करण मुंहिंजे हथ में आहे, क्रिया कर्म मुंहिंजे हथ में आहे कि मां छा कयां छा न कयां, पर हुअण हुनजे हथ में आहे। हुनजो फल छा थो मिले इहो हुनजे हथ में आहे, परिणाम मुंहिंजे हथ में कान्हे। मुंहिंजे हथ में आहे कर्म करणु। इहो हुनखे पूरी हूंदी आहे सचे माण्हूअ खे, ऐं उन मां ई ज्ञान प्रगट थींदो आहे। सचो ज्ञान इहो ई आहे कि असांखे पतो पइजी वञे कि का परम सत्ता आहे जेका नियम सां कमु कराए थी, फल ॾिए थी। जेको बिज असां पोखियूं था उहो ई फल मिले थो। श्रद्धा वारो ईअं सोचींदो आहे, उनजे जीवन में दुख ईंदो आहे त उहो इहो ॾोह भॻवान खे न ॾींदो आहे। हू सोचींदो आहे ज़रूरु मूंखां का ग़लती थी हूंदी। इहो फ़र्क़ु अथव श्रद्धालुअ में ऐं अश्रद्धालुअ में, आसुरी प्रवृत्ति वारे में ऐं दैवी प्रवृत्ति वारे में। देवी संपत्तिअ वारो हमेशा ॾोह पंहिंजे मथां खणंदो आहे कि मूंखां ई का ग़लती थी हूंदी। बिज त पोखिया आहिनि, बिज अंब जा ई पोखिया आहिनि, पर अंब त निकितो कोन्हे, नीम निकिरी आयो आहे। तब चवंदो मुंहिंजी ग़लती हूंदी, शायदि उन पैकेट में बिज नीम जा पिया हुआ। ईअं सचो माण्हू, श्रद्धालु माण्हू ईअं सोचींदो आहे। ऐं आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू, तामसी राजसी, उहो हमेशा ॾोह ॿिए जे मथां रखंदो आहे। हमेशा ग़लती ॿिए जी, हे बि हुनजी ग़लती, हे बि हुनजी ग़लती, जबकि सभु परिणाम हिन जे करे पियो थो अचे। सभु हिन जी ग़लतियुनि जो परिणाम तॾहिं बि ॻोल्हींदो रहंदो कि अॼु कंहिंजे मथां ग़लती फिटी कयां। अहिड़ा माण्हू को न को माण्हू रखंदा इन लाइ आहिनि कि ग़लती जेको जंहिंजे मथां ग़लती फिटी करे सघूं असां, अहिड़ा रखंदा आहिनि माण्हू कि हिन जी ग़लती आहे। त श्रद्धा जो संबंध अथव समर्पण सां, सात्विकता सां। इहो आहे सात्विक तप जो लक्षण कि माण्हू बिना श्रद्धा जे बि कर्म करे, बिना फल जी आकांक्षा जे, निष्काम। जेको थियणो आहे उहो थींदो, मूंखे जेको करणो आहे मां कंदुमि, पर थींदो उहो ई जेको मालिक चाहींदो, ऐं उहो असांखे मंज़ूर आहे। इहो सात्विक तप। ॿियो अचे थो हिन में अखर कर्तव्य समझी करे, फल खे न चाहे करे, सिर्फ़ कर्तव्य समझी करे कि मुंहिंजो कर्तव्य आहे, न फल जी चाहना न। ऐं श्रद्धा सां इन में प्रश्न इहो अचे थो, माण्हू अॼु एतिरो स्वार्थी थी चुको आहे जो इहो प्रश्न पहिरीं पुछंदो कि जॾहिं फल जी इच्छा न रहे त माण्हू कर्म छो कंदो, जॾहिं कुझु मिलंदो ई कान। इन्हनि पंथनि, इन्हनि जलेबियुनि एतिरो प्रचार कयो सत्संग जो, इन तरीक़े सां कयो कि माण्हू खे लोभ अची वियो कि हिननि जे सत्संग में ही मिलंदो, ही बि मिलंदो, ही फ़ाइदो आहे, ही बेनिफिट आहे। त अहिड़ा जॾहिं असां जहिड़नि सां मिलंदा त पहिरीं इहो ई ॾिसंदा कि फल छा मिलंदो। भाई फल जी इच्छा रखणु त राजसी आहे, राजसी तप आहे। त उन्हनि खे विश्वास न ईंदो। उनखे अगरि कोई ॿुधाए कि हिते हिकु कोमल छोकिरी सेवा कंदी आहे, रोज़ ईंदी आहे,
सभिनि खां पोइ वेंदी आहे त चवंदी हाँ ज़रूरु हुनजी इच्छा पूरी थींदी हूंदी, कुझु त कम थिया हूंदसि। हुनखे विश्वास ई न ईंदो कि बिना इच्छा जे, बिना फल जी आकांक्षा जे बि माण्हू सेवा कंदो आहे, हू मञींदो ई कोन, छो त पाण करे न ॾिठो अथनि। तव्हां कॾहिं करे ॾिसो, तव्हां बिना कंहिं चाहना जे, बिना कंहिं फल जी इच्छा जे कर्म करे ॾिसो, तव्हांखे ओॾी महिल ई फल मिली वेंदव। कहिड़ो आनंद रूपी फल, ओॾी महिल ई, बिना इच्छा जे, बिना फल जी कामना जे। तव्हां सेवा कयो, सत्संग ॿुधो त तव्हांखे आनंद ईंदो। सन्यासीअ जो जीवन ईअं थींदो आहे, हिकु साधुअ जो जीवन ईअं थींदो आहे, बोझ न सिर ते, भविष्य जी चिंता न, बस जीअंदो रहंदो आहे, जीऊं पिया था आनंद सां, प्रसन्नता सां। कॾहिं तव्हां अगरि चक्कर ॾियण वञो बोरवन में, ईअं ई मतां हुनजे लाइ वञो, डाइटिंग लाइ या छा कंदियूं आहिनि, जॉगिंग, उन लाइ न, ईअं ई आराम सां धीरे धीरे पंधु करे निहारींदा निहारींदा वञो ऐं तव्हांखे आनंद अचे। तव्हां घर अचो, पोइ तव्हां खां कोई पुछेव छो वई हुईं, त तव्हां कुझु ॿुधाए सघंदा ॼाण छो वई हुअसि? हुनजो कोई जवाब ई कान्हे। बसि मां वई हुअसि, सैर थोरो ईअं चकर पई ॾियां। त हिन में बि थींदो आहे छा कि चकर छो पई ॾी? थींदो आहे। इहो प्रश्न बि पुछंदा आहिनि कि तबियत त ठीकु अथई न? त जहिड़ी तरह हुनखे ॿुधाइण मुश्किल आहे, तहिड़ीअ तरह संत जो जीवन बि माण्हूअ खे ॿुधाइण मुश्किल आहे कि संत जेको उथंदो आहे, विहंदो आहे, सत्संग कंदो आहे, कोई बि संत, या घुमण वेंदो आहे, या ध्यान में वेही रहंदो आहे, या कुझु बि न, त इहा उनजी सहजता आहे, उनजो सात्विक तप आहे, जंहिंमें उनखे आनंद अची रहियो आहे, जंहिंमें उनजी श्रद्धा आहे ऐं का फल जी चाहना कान्हे। असांजा बाबा जन सुबुह जो 4 बजे उथंदा हुआ ऐं 4 बजे खां हुननि जी साधना शुरू थींदी हुई, गुरनि जी सेवा शुरू थींदी हुई, गायुनि जी सेवा थींदी हुई, भॻवान जो नाम जपींदा हुआ, पर काई बि फल जी आकांक्षा न। फल जी इच्छा हुजे हा त धन संपत्ति हुजे हा, पर हीअ व्यास गति न हुजे हा। इहो असां ॾिठो आहे। ॿियनि ॿारनि जिन फल जी इच्छा सां थोरी साधना कई, उन्हनि जे ॿारनि खे जॉब लॻी वियो, दरबार बंदि थी वई। इहो घाटे जो सौदो आहे। हुननि कॾहिं कुझु घुरियो ई कान, त बसि भॻवान खे लॻो इहा गद्दी हलंदी रहे, पर हुननि खे आनंद ईंदो हो न, हुननि जो स्वभाव ठही चुको हो। त हिन में कोई चए भाई साहब सवेल एॾो उथे थो, ज़रूरु कुझु शक्ति पाइण लाइ कंदो हूंदो, तपस्या न, इहो सात्विक तप आहे, जंहिंमें असांखे आनंद अचे। फल जी इच्छा न, फल जी इच्छा न कंदा तॾहिं ई आनंद ईंदव। श्रद्धा सां कंदा, परमात्मा में विश्वास रखी करे कंदा, त तव्हांखे आनंद ईंदव। ॿियो आहे राजसी तप। राजसी तप चइबो आहे हुनखे, जंहिंमें श्री कृष्ण भॻवान हीअं ॿुधाए थो, सत्कार मान पूजार्थम तप दंभेन चैव्यत् क्रियते तत् इह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम। जेको तप सत्कार मान ऐं पूॼा पाइण जे लाइ कयो वञे, उहो राजसी तप। भली उहो शेवा हुजे, भली भंडारो करायो वञे, भली दान पुण्य ख़र्च कया वञनि,
या सवेल उथी कोई साधना करे, पर अगर इहो सभु करे थो सत्कार पाइण जे लाइ, सत्कार मान पूजार्थम, सत्कार पाइण लाइ, मान सम्मान पाइण लाइ, अहिड़ा आहिनि ॾाढा जंहिंजी चाहना इहा ई हूंदी आहे कि माण्हू असांखे ॾाढो वॾो हू सम्झनि, असांखे मान ॾियनि, सम्मान ॾियनि, पूजा कनि, आदर ॾियनि, सत्कार कनि कि भाई छा त ही गांयुनि जी शेवा थो करे, छा त हीअ रोज़ दान पुण्य थो करे, छा त भंडारा थो करे, सवेल थो उथे, 6 कलाक साधना थो करे, हू वारो भोजन थो खाए, सात्विक भोजन, हिकु टाइम भोजन थो खाए। त इहो ॿुधी करे राजसी माण्हूअ खे ॾाढो मज़ो ईंदो आहे, हुनखे ख़ुशी थींदी आहे ऐं अञा ज्यादा कंदो वेंदो आहे कि वाह, हेॾनि माण्हुनि जी नज़र में मां अची वियुमि, हाईलाइट थी वियुमि। या स्वार्थ सां कंदो आहे कि मां हेतिरी साधना कंदुमि त मूंखे हेतिरो पावर ईंदो, मूंखे हेतिरी शक्ति ईंदी, या ॾेखारण जे लाइ कंदो कि जेसि ताईं माण्हू जी नज़र आहे तेसि ताईं गऊ माता खे चवंदो, खा माता, गाह खा, गाह, प्यार सां हथ फेरींदो गांइ खे। पोइ जीअं ई माण्हू हली वेंदा, गांइ खे इग्नोर करे पाण बि हली वेंदो। इनखे चइबो आहे दंभेन। को डोनेशन ॾियण वारो, छा चइबो आहे, डोनर, उहो अची वञे ॾिसण कि छा सेवा कार्य थींदा आहिनि, त हुनजे साम्हूं ॾाढा निवड़त सां पेश ईंदा, चवंदा हे ॾिसो ग़रीबनि ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, हे ॾिसो विधवाउनि खे ॾींदा आहियूं, ही अनाथ आश्रम, ही ॾिसो ॿार गोद वरिता आहिनि, ही गौशाला, हीअ ट्रस्ट, ही कार्य थींदा आहिनि। उन जे साम्हूं ॾाढा सुठा थी वेंदा। पोइ जीअं उहो डोनेशन ॾेई हली वेंदा, पोइ ही वरी अकड़ में अची वेंदा, अहंकार में, ऐं उहे छिड़बू ॾियण वरी शुरू कंदा स्टाफ खे। श्री कृष्ण भॻवान चए थो इहो राजस तप आहे, ऐं हिन जो फल जेको आहे न, उहो बि राजस अथव। राजस माना गतिशील फल, जेको टिके न, जेको बीहे न। अध्रुवम, ध्रुव माना स्थिर, ऐं अध्रुव माना अनिश्चित, चलम, हलण वारो। पद मिली वियो, सम्झो कंहिंखे पद मिली वियो त स्थाई पद थोड़ी मिली वियो हुनखे हमेशा जे लाइ। अध्यक्ष ठही वियो साल जे लाइ, 2 साले लाइ, प्रधानमंत्री 5 साले लाइ ठहंदो आहे, सुठा कम कंदो वरी ठहंदो, पर टिकंदो कोन इहो पद। कंहिंखे मान सम्मान मिली वेंदो, वाह 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 साईं, वाह साईं, तव्हां रोज़ हेॾो दान पुण्य कयव, इहो बि केसि ताईं हलंदो, जेसि ताईं उहो कंदो रहंदो। हू स्टॉप कंदो त वाह वाही बि रुकिजी वेंदी। माना राजसी तप जो फल आहे राजसी, स्थिर न, अध्रुवम, चलायमान, क्षणिक चइबो आहे हिनखे। थोड़ी देर, भले वो 2-3 साल हुजे, पर हुनखे थोड़ी देर चइबो आहे। सॼे जीवन में 2-3 साल थोड़े क्षणनि जे ई समान आहिनि। त इहो राजस तप थींदो आहे, जंहिंमें फल बि अहिड़ो ई मिले, थोड़े टाइम लाइ मान सम्मान ऐं पद प्रतिष्ठा मिली वञे पाखंड सां। हिननि पाखंड सां अगरि हासिल कई वाहवाही, त माण्हू वाहवाही बि पाखंड सां ई कंदसि, उहो बि को श्रद्धा सां कोन कंदसि। हिकु ज्वेलर्स जी दुकान में सिस्टम ईअं ठाहियो हो सेठ, नौकरनि खे ट्रेनिंग ॾेई रखी हुई कि जीअं कोई ग्राहक अचे, तव्हां चेक करे वठिजो कि हिन वटि पैसा आहिनि या कान्हनि, ही कुझु ख़रीद कंदो या न।
उन सां ॻाल्हाइण सां, उन जो उथण वेहण सां पतो लॻाइजो। जीअं ई तव्हांखे लॻे हा इहे आहे, त कोड वर्ड ठाही सेठ, चइजो हरी हरी हरी, हरे राम। हरी हरी माना हरण वारो, कि ही सही ग्राहक आयो आहे, इन जो असां धन हरे सघूं था, इन जो असां धन इनखे लुटे सघूं था, अहिड़ो ग्राहक आहे। त जीअं ई ग्राहक दुकान में घुसे, पहचाने वठे पैसे वारो आहे, त चए हरी हरी, होॾां कोड पहुची वञे ॿिए वटि जीअं ई पहुचे, उहो हुन सां ॻाल्हाए, हुनखे शइ ॾेखारे, ॾिसे कि ही अची वियो असांजे झांसे में, हिनखे असां नकली शइ ॾिनी आहे, असली पियो थो सम्झे, या मिलावटी ॾिनी आहे, ही हुनखे शुद्ध पियो थो सम्झे, त उहो चवंदो राम राम। राम जो उल्टो छा थींदो आहे? मरा, हे मरियो, हिनखे मारियोसीं। ईअं उन कोड वर्ड ठाहिया हुआ। त जेको ग्राहक ईंदो हो, उनखे लॻंदो हो कि छा त दुकान आहे, आध्यात्मिक मंदिर लॻो पियो आहे। हिते त भॻवान जे नाम जे सवाइ कुझु ॻाल्हि ई कान्हे। छा त उहो उन में ई चरियो थी वञे, पोइ चेक बि न पियो करे कि शइ सुठी आहे या न आहे। इनखे चइबो आहे पाखंड, दंभ। जलेबियूं बि त ईअं ई कंदियूं आहिनि। कोई नओं माण्हू उते पहुची वञे सत्संग ॿुधण, त प्यार सां चवंदासीं, संतो आप कहाँ से आए हो? तो चवंदासीं, अरे हम तो ऐसे ही चक्कर लगाते हुए आ गए, आवाज आ रही थी तो अंदर आ गए। हाणे मन में गुस्सो ईंदसि जलेबीअ खे कि अंदर आ गई, भाव का राज है। पर ॿाहिरां चवंदासीं, तो आपने सुना सत्संग, आपको कैसा लगा माहौल, यहाँ का वातावरण? वो चवंदासीं, हाँ बहुत अच्छा है, सिस्टमेटिक, तभी तो हम खींचे चले आए। जलेबी खुश। वो चवंदासीं, यही होता है, न सेसा न पैसा, यहाँ पे ऐसा ही सात्विक वातावरण होता है। वो चवंदी, हमें भी आना है। तो चवंदासीं, आप पहले कहीं जाती हैं सत्संग में? चवंदासीं, हाँ गंगा धाम में, माई के झटको, माई के करंट। अरे बाप रे, चल निकल यहाँ से, हमारी बेइज्जती करने आई है। वो चवंदा, मैंने तो कुछ बोला ही नहीं तो निकल यहाँ से। हाल तो पोल खुली वही ना, जीअं चई निकल, तो पोल खुली वही ना, माना ये कंदियूं आहिनि। तव्हां वञो न कॾहिं, पहिरीं प्यार सां ॻाल्हाईंदव, पोइ झटको अची वेंदव। उहो बि मथे चढ़ी वेंदी दादी, जेका आराम सां पेर हेठि करे वेठी हुई कुर्सीअ ते, मुस्कुराए पई, हिकदमि झोंक ॾेई कुर्सीअ ते चढ़ी वेही रहंदी। एतिरो पावर अथव गंगा धाम में, जलेबियुनि खे जेको हिलाए छॾे। फ़र्क़ु पियो आहे, मूंखे अॼु कोई ॿुधाए पियो कि असरु थियो आहे। हाणे जीअं अॻे चेष्टाऊं कंदियूं हुयूं न, हाणे नथियूं कनि। मां सभिनि खे ॿुधाए छॾियो आहे, पहिरीं हीअं चवंदव, पोइ हीअं चवंदव, त हाणे उन्हनि खे शर्म थो अचे चवण में कि चऊं कीअं, हाणे इहा हरकत कीअं कयूं। त न उगले बने, न नगल पे बने। त इहो आहे राजस तप, राजसी तप। पाखंड जे लाइ, स्वार्थ जे लाइ, मान सम्मान पद पाइण जे लाइ जेका सेवा कई वञे या कुझु कार्य कयो वञे, उहो राजस। हाणे तो अचे तामस तप। मूढ़ ग्राहीण आत्मन यत पीड्या क्रियते तप, परस्य उत्सादनार्थं वा तत् तामसम उदाहृतम। तामस तप थींदो आहे मूढ़ता सां। मूढ़ता सम्झंदा आहियो? अज्ञान प्लस अहंकार। कल्ह जीअं ॻाल्हि पई हले कि नमस्कार करणु खपे देवताउनि खे, त असांजो ई फ़ाइदो आहे। ओशो चयो आहे,
नमस्कार कंहिंखे बि कयो त फ़ाइदो ई थियणो अथव, देवताउनि खे छा कंहिंखे बि। पर सिर्फ़ु हिकु ॼणे खे नमस्कार करण सां कोई फ़ाइदो कोन थींदव, इहो मां थो जोड़ियां। मूढ़ खे, जंहिं माण्हू खे पंहिंजे अज्ञान जो अहंकार हुजे, उनखे तव्हां नमस्कार कंदा न त उनजो अहंकार अञा वधी वेंदो। अज्ञानीअ खे नमस्कार कयो त बि कोई नुक़सान कान्हे, फ़ाइदो आहे। तव्हांखे अज्ञानीअ खे नमस्कार कयो त हू वीचारो सक पकाइजी वेंदो ऐं उन ॾींहं खां पोइ सुठो थियण जी कोशिशि कंदो कि मां कुझु आहियां कोन, पर ही मूंखे नमस्कार थो करे, हुनजो उत्साह थोरो वधी वेंदो। पर मूढ़ जे अॻियां अगरि तव्हां नमस्कार कयो आहे, जंहिंखे पंहिंजे अज्ञान जो अहंकार आहे, त सम्झो उहो बेकार आहे असांजो उनखे नमस्कार करणु। मूढ़ जेको आहे न, उहो तप ॾाढो कंदो अथव, पर छाजे करे? उनखे मूढ़ इन करे थो चयो वञे, तव्हांखे खिल ईंदव ॿुधी करे, हू तप छो कंदो आहे? हू तप कंदो आहे ॿिए खे परेशान करण लाइ, ॿिए जो नुक़सान करण लाइ, ॿिए जो अनिष्ट करण लाइ। हिन खे मिलणो कुझु कान्हे, हिन जी ज़िंदगी बर्बाद ई पई थी थिए। भई तप कंदो, तामसी माण्हू त ॾाढो कष्ट वारो तप कंदो, जिद वारो, हठ लिखियल अथव। मूढ़ आग्रहेण, आग्रह माना जिद, जबरदस्ती, कि मैं दिखाऊंगी करके, मैं बताऊंगी। हिकु माई आई हुई जलेबी मूं वटि ढोलक सिखण, चई मां ॾेखारे रहंदसि हिननि खे कि मां ढोलक सुठी वॼाए सघां थी। त मां अञा ॿुधायांसि स्पीड 10% जी, त उहो 40% जी स्पीड में पई वॼाए। मां चवांसि हेतिरी स्पीड रख, त उहा 4 स्पीड में पई वॼाए। इनखे एॾी जल्दी हुई। इनखे चइबो आहे हठ, जिद वारो तप। मूढ़ माण्हू ईअं कंदो आहे, तपस्या त कंदो आहे पर जिद सां। ऐं छाजे लाइ? ॿिए खे किराइण जे लाइ, ॿिए खे ॾेखारण लाइ, ॿिए खे नुक़सान पहुचाइण लाइ। पोइ हुन में सभु अची वियो, मन जी तपस्या, वाणीअ जी तपस्या, शरीर जी तपस्या। जीअं हरणाकश्यप, रावण इत्यादि राक्षस कंदा हुआ। पाण खे कष्ट ॾेई करे, पाण खे कष्ट ॾेई भॻवान खे ब्लैकमेल करणु कि न त मां मरी वेंदोमि, मुंहिंजो हे कमु कर। पोइ ब्रह्मा खां वरदान घुरी करे माण्हुनि खे सताइणो आहे। इहो आहे तामसी तप। पर उनजो फल छा आहे ख़बर अथव? उनजो फल आहे जेको ॿिए खे नष्ट करण जे लाइ तपस्या करे थो, उहो पाण नष्ट थो थी वञे। उहो जीवन में कुझु बि नथो करे, उहो कुझु पाए ई नथो सघे। पाण खे सतायनि बि, ॿियनि खे बि सतायनि, हासिल कुझु न। पर उनखे लॻंदो आहे कि मां ॿिए खे किराए करे ई अॻियां वधी सघंदमि। उनजी इहा मानसिकता हूंदी आहे कि ॿिए खे नष्ट करण खां पोइ मां अॻियां वधंदमि, पर ॿिए खे नष्ट करण जे चकर में उहो ख़ुदि नष्ट थी चुको हूंदो आहे, पतो न पवंदो आहे। छो त हुनजो सॼो ध्यानु हुन में हूंदो आहे, ॿिए में। उनजो नुक़सानु ॾिसी करे रोज़ ख़ुशि थींदो आहे, त हिनखे उन में पंहिंजी ख़बर ई न पवंदी आहे कि मां किथे पहुतमि जीवन भर। ऐं माफ़ कजो, चमचागिरी बि तामसी तप आहे। चमचागिरी तामसी तप आहे। असां ॾिठा आहिनि अहिड़ा चमचा कि चमचागिरी कंदे 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 अधु उमिरि निकिरी वई, अध खां वधीक 75% उमिरि निकिरी वई, हासिल कुझु बि कोन थियो। पर हिकु ख़ुशी इन्हनि 75% में बि उन्हनि खे ख़ुशी मिलंदी रही कि असां हुनखे पुठियां कयोसीं, हुनखे पुठिते कयोसीं, अॻियां निकिता कोन्हनि। भई जीअं असां हिते बीठा आहियूं, असांखां थोरो अॻियां कोई ॿियो माण्हू बीठो आहे, उनखे खीचे करे पुठियां खणी आयासीं, पाण खां वरी पुठियां हुनखे धिको ॾिनोसीं, त लॻंदो छा मां हुन खां अॻियां आहियां, पर उते ई बीठो आहियां मां।
भली हुनखे मां अॻियां खां पुठियां करे वरितो, पर मां अॻियां कोन वधियमि, मां उते ई बीठो आहियां। पर हिनखे लॻंदो आहे कि हुनखे पुठियां करे मां अॻियां थी वियुमि। तामसी तप पंहिंजो जीवन ईअं ई विञाए छॾे, जेको हिकु भॼन ॿुधायां। तो कयो छा ते माणो छा खणी वेंदे नाणो, तो कयो याद करे ॾिस कौल कया तो मात गर्भ में मालिक सां वायदा वेठे कीअं विसारे सारे जगत जे पालक सां आहे को तोखे भव मालिक जो सोचे तूं समझी हल थिए सियाणो, तो कयो छा ते माणो छा खणी वेंदे नाणो। फासी मिठड़ा मन जो चैन विञाए थो, कूड़ कपट खां कर किनारो जीवन छो न बणाए थो। माया ऐं काया ते कहिड़ो एतबार, राजा तो रंग थे रंग राणो, तो कयो छा ते माणो छा खणी वेंदे नाणो, ख़ाली हथे वेंदे हितां सोनी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो, तो कयो छा ते माणो। ख़ाली हथे वेंदे हितां, ख़ाली हथ ई जॾहिं वञिणो आहे त असां उमिरि ईअं छो विञायूं, जो पतो पए लास्ट में हिसाब किताब कयोसीं त शून्य जीरो, पोइ भॼ डुक बि फालतू वई, कूड़ कपट बि फालतू विया। कूड़ कपट ॻाल्हाए करे पद हासिल कयोसीं, पद था लाहे छॾियनि ऐं हुन पद जी गरिमा ई कोन रही,
त ज़ीरो थियो न। कंहिं धन कमाए वरितो, भॼ डुक करे, पर भॼ डुक कंदे कंदे शरीर खे को रोग लॻी वियो, जेतिरो कमाई उहो ई निकिरी वियो, ख़र्च थी वियो हुन में, त हिसाब कई त छा निकितसि? ज़ीरो। त माण्हू कमु अहिड़ो करे समझदारीअ जो, सात्विकी थिए, घटि में घटि माण्हू सात्विकी थिए, ऐं इन खां मथे आहे परमात्मा जो भगत थिए, उनमें परमात्मा जी शरणागति हूंदी आहे। त अॻिते अचे थो कि अगरि तोखे धन आहे त उनखे दान कर, तूं धन जो सदुपयोग कर, कंहिंजे कम में अच। 20 नंबर श्लोक, दातव्यमिति यदानम दीयते अनुपकारणे, देशे काले च पात्रे च तद्दान सात्विकम स्मृतम। दान हाणे 3 दान जा प्रकार अचनि था, सात्विकी दान, राजसी दान ऐं तामसी दान। पहिरीं त असां दान जी ॻाल्हि खे सम्झूं। दान छा थींदो आहे? दान चइबो आहे कि असां वटि जेका शइ आहे, वधीक आहे, उहा शइ कंहिं वटि न आहे ऐं उनखे ॾाढी ज़रूरत आहे, त उनखे ॾियण खे चइबो आहे दान। कंहिंखे कंहिंजो कमु थी वञे, इनखे चइबो आहे दान। धर्म जा 4 चरण मञा विया आहिनि। पहिरियों आहे सत्य, ॿियो आहे तप, टियों आहे दया, चौथों आहे दान। सतयुग में धर्म जा 4 ई पेर हुआ, माना माण्हुनि में सत्य बि हो, तप बि हो, दया बि हुई, दान बि हो। त्रेता युग में हिकु पेर हटी वियो, सत्य हटी वियो, त तप, दया ऐं दान वञी बचियो। द्वापर युग में 2 पेर बचा, दया ऐं दान। पर कल युग में केवल दान। ऐं शास्त्रनि, रामचरितमानस में गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे कि कीअं बि दान कयो, येन केन प्रकारेण, कीअं बि। भगवत गीता में त ईंदो कि दान पात्र खे ॾियणु खपे, देश काल परिस्थिति ॾिसी करे। पर माण्हुनि हिन जो फ़ाइदो खणी वरितो कि पहिरीं असां पात्र ॾिसंदासीं, लाइक़ु आहे या न आहे, समय ॾिसंदासीं कि हिन समय ते ॾियणु खपे या न। उन में माण्हूअ खे बहाना मिली विया दान न करण जा। इन करे मां इहो ई थो चवां कि भली भगवत गीता में ईंदो कि पात्र ॾिसी करे, देश काल ॾिसी करे दान कजे, पर मां तव्हांखे गोस्वामी तुलसीदास जी ॻाल्हि थो चवांव। भगवत गीता 5000 साल पुराणी आहे, रामचरितमानस 300 साल पुराणो आहे। तुलसीदास खे वधीक अनुभव हूंदो कल युग जे जीवन जो। तुलसीदास त लिखियो आहे कल युग में केवल दान ई प्रधान अथव। तव्हां त बसि दान कयो, तव्हांखे ॾियण जी आदत हुजे, कुझु बि दान कयो, ताकि तव्हांजा कुझु इहे सत्कर्म त ठहनि, मथां इहे ॿिए जन्म में तव्हांखे कमु अचनि। सत्य नथा ॻाल्हाए सघो, तप नथा करे सघो, दया नथी पुॼेव, त दान त कयो। जेका शइ तव्हां वटि आहे उहो दान कयो। जेका शइ आहे, माण्हू वरी छा कंदा आहिनि, जेका शइ ऑलरेडी हुन वटि आहे, साम्हूं वारे वटि, उहा ई शइ हुनखे ॾींदा आहिनि। जीअं ब्राह्मण खे ऑलरेडी ॾाढो कुझु अची वियो कंहिं ॾिण वार ते, त बि उहा ई शइ हुनखे ॾींदसि, भली हुन वटि ख़राब थी वञे। भई हाणे जॾहिं हुनजो पेट भरिजी वियो, हुनजी ज़रूरत न आहे, त पोइ तूं भली न ॾे। पर जिते आवश्यकता आहे पर हुते कोन ॾींदा। चवंदा शास्त्रनि में थोरी लिखियल आहे, शास्त्रनि में त लिखियल आहे 11 ॾींहं हिन टाइम ते हीअ शइ ई ॾियणु खपे। ऐं ब्राह्मण खे पोइ रस्ते ते भली कोई ग़रीब ॿार हथ फैलाएसि, उनखे कोन ॾींदसि। दान ॾिजे जिते आवश्यकता आहे।
जिते ज़रूरतमंद आहे। इन्हनि कुझु ॻाल्हियुनि जो ध्यानु रखी करे असांखे ॿुधणो पवंदो। श्री कृष्ण भॻवान जो हिकिड़ करणु दान जे संबंध में कृष्ण भॻवान सात्विक दान कंहिंखे थो चए। पहिरियों दातव्यम, दान ॾियणु असांजो कर्तव्य आहे, इहो सोचे करे दान कजे। इनखे सात्विक दान चइबो आहे। ॾेखारण लाइ न, अहंकार लाइ न। हाणे कर्तव्य आहे, इन जो अर्थ इहो कान्हे कि मजबूरी आहे। माण्हू इहो अर्थ ठाहियो आहे कि अरे यार अपना कर्तव्य है, फर्ज बनता है, तो माना ईअं ॿुधाईंदा आहिनि मजबूरी आहे कि शेवा करणी आहे, दान ॾियणो आहे। समय ॾियण बि दान अथव, समय दान। हिकु थींदो आहे समय दान, ॿियो थींदो आहे श्रम दान, महिनत करणु, समय ॾियणु कंहिंखे या सेवा करणु। कंहिं बि प्रकार जो दान करण में इहे न सोचिजे कि कर्तव्य है अपना। कर्तव्य तो आहे, पर वो कर्तव्य मजबूरीअ वारो न समझिजे। त कहिड़ो समझिजे? उहो कर्तव्य समझिजे कि इहो कमु, इहो दान करणु योग्य आहे, हिते दान करणु योग्य आहे। सही पात्र मिली वियो आहे, ज़रूरतमंद आहे, मूं वटि उहा शइ बि आहे, मुंहिंजी थोरी घटि थी वेंदी, पाण हिन जो कमु थी वेंदो, हिन खे ख़ुशी मिलंदी, मूंखे बि ख़ुशी मिलंदी। इन खे चइबो आहे कर्तव्य। कर्तव्य मजबूरीअ खे न चइबो आहे। कर्तव्य जो मतिलबु मजबूरी न आहे। कर्तव्य जो अर्थ आहे कि करणु योग्य आहे, इहो करणु खपे। कंहिं चयो कान्हे, पर मूंखे लॻे थो हिते ही दान करणु खपे। इन इहो सोचे करे जेको दान करे थो, उहो आहे सात्विकी दान। इन भाव सां हिते इहो ॾियणु खपे। उन में का कामना न या एहसान बि न। भई ईअं न कि मां ॾिनो त हाणे मां दाता थी वियुमि। ॾे ऐं डर ॾेई करे वरी मन में हू डपु बि रहे कि अहंकार न अची वञे। ऐं दान जो अर्थ इहो ई आहे कि शइ कंहिं ॿिए जी आहे, उहा असां वटि अची वई आहे एक्स्ट्रा, हाणे असां उहा वापसि पिया था ॾियूं। दान जो इहो अर्थ आहे। त कृष्ण भॻवानु चए थो कि दातव्यम मतिलबु कर्तव्य समझी करे ऐं देश काल पात्र जो वीचार करे उनखे ॾियणु खपे। ऐं अनुपकारणीय जो मतिलबु आहे कि जंहिं असां सां उपकार न कयो आहे, उनखे बि दान ॾियणु खपे। जंहिं असां सां भलाई न कई आहे, पर तॾहिं बि अगरि उहो मंगतो थी करे आयो आहे, घुरे थो, त ॾियणु खपे। इहो सात्विक दान आहे। इहो थी वियो सात्विक दान। राजस दान कहिड़ो आहे? यत् तु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तत् दानम राजसम स्मृतम। जेको दान हिकु त फल जी इच्छा सां ॾिनो वञे ऐं वरी मथां ॾेखारण जे लाइ कि हिन मूंसां भलाई कई आहे, इन करे मां ॾियांसि। ही मुंहिंजे कम जो माण्हू आहे। माण्हू ॾिसी करे जंहिंमें ॾिसण अचेसि ही मुंहिंजे कंहिं कमु कोन ईंदो ऐं उनखे न ॾे, उनखे ॾे जेको कॾहिं जीअं ब्राह्मण खे दान ॾे त इहो ॾिसे कि ब्राह्मण सुठो आहे, हीअ कॾहिं मूंखे मुहूर्त कराइणो कराइणो हूंदो त हीअ अची वेंदो, छो त मां हिनखे दान ॾिनो आहे। इहा थी वई, इनखे चइबो आहे प्रत्युपकारार्थम, उपकार जे बदिले कि इन मां मूंखे फ़ाइदो थींदो त इनखे थो ॾियां दान। इहो थियो राजसी दान। सोचे सोचे करे माण्हू ॻोल्हे करे, माना व्यापारी दान। व्यापारी जीअं कंदो आहे कि छा मिलंदो, कीअं रहंदो, छा थींदो। ऐं ॿियो क्लेश पूर्वक
भाई दान कई त सही, पर तव्हां कंहिं दुकानदार खां दान कराए ॾेखारो, व्यापारी माण्हूअ खां, जंहिंमें हुनखे कोई फल नज़र नथो अचे, तव्हां हुनजी शक्ल ॾिसो, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधो। पहिरीं चवंदा बी हिकु मिंट मां ॻाल्हायां थो, ग्राहक बीठा आहिनि, तव्हां पंहिंजे घोट खे चओसि कि अरे ॿुधो दान करिणो आहे ब्राह्मण खे, ऐं ब्राह्मण देवता फोन ते आहे हींअर ऐं हिते आहे, मोकिलियांसि या दुकान ते, त चवंदव बी 2 मिंट बी, ॾाढो ॾुखियो पर क्लिष्टम, ॾाढो ॾुखियाईअ सां निकिरंदो हुन सां। पोइ 15 मिंटे खां पोइ वरी फोन लॻायोसि कि हाणे अचेव महाराज स्वामी, चवंदव अरे यार तूं त पुठियां पइजी वई आहीं, हल हिनखे चईसि हुते मिले, अञा उलझाइणो आहे हिनखे, सिधो चवांसि ऐं मथां अची वञे त थोरो घुमाईसि ऐं मथां पोइ मूड ख़राब थी वञेसि ऐं न अचे त हुन दुकान ते मोकिलीसि। पोइ ब्राह्मण उते पहुचे, उतां वरी फोन करेसि, तव्हां फोन कयोसि, कहिड़े उते बीठो अथव ब्राह्मण देवता, त हमरा चेहरे बीठो आहे, अच्छा हा हा, पोइ वरी छोकिरे खे मोकिलींदसि, वञी ब्राह्मण देवता वेठो अथई हुते, हुनखे वठी अचीसि। पोइ छोकिरो ब्राह्मण देवता खे वठी ईंदो। कोई दुकानदार चवंदसि अरे साईं छा कयां, मां अचां ई पियो, मुस्कुराए करे ॻाल्हाईंदसि, व्यापारी आहे न, मुस्कुराए करे प्रेम सां पेरे पई करे, अरे मां अचां ई पियो साईं, मां घर ई पियो अचां, जीअं मूंखे फोन कयईं जया त मां अचां ई पियो घर, पर वरी कस्टमर अची वियो, छा कयूं, दुकान में एॾो बिज़ी था थी वञूं, ॾाढी ख़ुशी थी तव्हां आया साईं। ब्राह्मण वीचारो सिधो साधो थींदो आहे, चवंदो उहो भुलिजी वेंदो सभु जेको हुन पहिरीं की, ब्राह्मण सभु भुलिजी वेंदो, विहारींदसि स्टूल ते। ॿियो छा पीअंदा, पहिरीं ॿुधायो छा पीअंदा, चांहि पीअंदा या कॉफ़ी पीअंदा या बूस्ट पीअंदा। ब्राह्मण छा चए, हलो चांहि घुराए भला, हाणे चांहि ईंदी, पर दुकानदार मन में सोचींदो घणे ईंदी आहे चांहि, 5 रुपए, कि 5 रुपया त विया, पर ठीकु आहे उलझायांसि तो थोड़ी देरि। पोइ वरी साईं तव्हां आया, मूंखे ॾाढो सुठो लॻो, ऐं असांजे अॼु पिता जो श्राद्ध आहे, हुननि जो आहे ॾींहुं, त घर में मां न अची सघियुमि, पर हाणे भेटा स्वीकार कजो, मना न कजो, श्रद्धा आहे असांजी। पोइ गले मां कढी करे होॾां जया चयोसि 1000 रुपया, है न, हितां 100 रुपया कढी करे, ॾाढी ॾुखियाईअ सां, पर ॿाहिरां एक्टिंग ॾाढी हुआ, अरे साईं रखिणो पवंदव, प्लीज़ जेको आहे, वधीक नथो ॾियांव न, वधीक इन करे मां वधीक कढिया ई कोन, हुनखे जेब में विझी। ऐं ब्राह्मण जो त फर्ज़ आहे आशीर्वाद ॾियणु, सदाईं ख़ुशि हुजो। ब्राह्मण थोड़ी चवंदो ही छा था ॾियो, छा था कयो, इहो मां सम्झाइण जे लाइ, इनखे चइबो आहे परिक्लिष्टम, क्लेश पूर्वक दान ॾिनई त सही, पर ॾिठई इन मां कोई फ़ाइदो कान्हे त ॾाढो ॾुखियाईअ सां ॾींदो, इहो थियो राजसी दान। पर दान तव्हां हिन मां इहा शिक्षा खणो कि तव्हां ईअं न कजो, तव्हां दान कजो श्रद्धा सां, ऐं ॾेखारे करे न कजो, सात्विक दान कजो। ऐं प्रत्युपकारथम जो अर्थ आहे कि ॾाढो वॾो संत आहे कोई, पहुतल हुन में न, आध्यात्म में न, भीड़ भाड़ में ॾाढो फेमस आहे, त उनखे माण्हू ॾींदो। भाई मुंहिंजी दुकान ते चरण घुमायो, 50,000 हुनखे लिफ़ाफ़ो ॾींदो। इहे बेरागढ़ में थियो आहे, ॾाढो वॾो हिकु व्यापारी ऐं ॾाढो वॾो संत, टीवियुनि ते जंहिंजा प्रवचन सत्संग ईंदा आहिनि, हुनजो नास्तो हुते संत जो थियो, हुनजे व्यापारी वटि 50,000 जो लिफ़ाफ़ो ॾिनईं। छाजे लाइ, भई इहो मुंहिंजो एडवर्टाइज़ कंदो, जॾहिं बि बेरागढ़ में ईंदो, पर उहो थियसि बि कोन, थियसि ई कोन, माण्हू भुलिजी विया, संत ई भुलिजी वियसि हिनखे, पर उते ॾींदो उहो राजस माण्हू।
जिते हिन जो अहंकार वधे। इनखे चइबो आहे कि बिना फ़ाइदे जे जेको न ॾे उनखे चइबो आहे राजसी दान। टियों आहे तामसी दान। कहिड़ो? अदेश काले यत् दानम अपात्रेभ्य च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत् तामसम उदाहर्तम। जेको दान तिरस्कार पूर्वक ॾिनो वञे बिना सत्कार जे, कि दान उहो त ॾींदो आहे माण्हू भिखारियुनि खे। कोई गरीब भिखारी अची वञे घुरण, उन्हनि खे माण्हू छिड़बू ॾेई ॾींदो आहे न, जा यहाँ से नहीं जा भग, इहो थियो ताम। ऐं वरी ॾेस बि, अच्छा ठहर भला, अरे कुंवार वो फुल्को पियो आहे न सुबुह वारो, उन मां सेल फुल्का ठहंदा? त नुंहुं चवंदसि न सेल फुल्का बि न ठहंदा, त ॾीस हिनखे। उहो ॾेई करे ले आ जाते हो, डिस्टर्ब करने। हिन माई खे उही ॿाहिरि कढणी हुई, या हमें काम लगे पड़े हैं इतने सारे, सुबह से उठते हैं भैंसा और तू भैंसा भेजा के इसी टाइम आ जाता है। माना हिकु फुल्को ॾेई करे उन जे अॻियां 50 रुपए जी पंहिंजी बाहि कढी आई। इनखे चइबो आहे तामसी दान। असत्कृतम, बिना सत्कार जे या तिरस्कार फिटी करे वठ जा ले। या तामसी दान जी ॿी परिभाषा इहा बि आहे अदेश काले अपात्रेभ्य। जेको पात्र न आहे, जेको वठी करे पैसा वठी करे दारू ई वञी पीअंदो, अपात्र को कृष्ण भगवान चए थो इहो अपात्र आहे। वो पाप भी था खणू सिर ते, पर वेही तो रहे ऐं मन गोस्वामी तुलसीदास जी ॻाल्हि तो यादि करे कि तव्हां त ॾियणु सिखो, तव्हांखे ॾियण जी भावना हुजे, पोइ छा थो करे छा नथो करे उहो पोइ ॾिसंदासीं न। तव्हां ॾियो त सही, पोइ चओ। हिकु माई चई पैसा रोज अची नशेलो पैसा वठे, रोज चए 100 रुपया ॾे, रोज 100 रुपया भाई, रोज 100 किथां आणिया मां? त ॿी माई चईस न ॾीस न, त चईस ॾींदी थोड़ी आहियां, ॾिनो अॼु ताईं कान रुपयो कोन ॾिनो थीमांसि, पर रोज 100 रुपया, रोज 100 रुपया। अरे पहिरीं तूं ॾे, पोइ तूं व्याख्या कर कि भई वञी दारू था पीअनि, ग़लति था कनि, हाणे न ॾींदीमांसि, इहो पोइ चओ। हाणे अपात्र खे दान ॾियण लाइ मना थो करे कृष्ण भगवान, पर मां चवांव थो पहिरीं ॾियो, पोइ ॾियणु बंदि कयो। पहिरीं ॾियो, अपात्र खे बि तव्हांजे तरफ़ां निकिरे त सही, पहिरीं कढो तव्हां, ऐं कढी करे पोइ जॾहिं तव्हांखे लॻे कि ही दारू पीए थो ऐं घर में हू थो करे नाटक, पोइ तव्हांखे लॻे कि हाणे न ॾियणु खपे, पर तव्हां ॾिनव कुझु कोन ऐं बसि चओ कि रोज 100 रुपया थो घुरे, त इहा त ग़लति आहे न, तव्हांजी चालाकी आहे इहा। त जेको अपात्र खे ऐं अयोग्य देश ऐं अयोग्य काल में ॾिनो वञे, माना अयोग्य देश की ज़रूरत कान्हे उन देश में, जंहिं शइ जेका शइ ऑलरेडी आहे उहा ई शइ ॾियणु, इहो तामसी दान आहे। या काल समय कान्हे उहा शइ ॾियण जो, इहो तामसी दान आहे। त इन अहिड़े तरीक़े सां कृष्ण भगवान असांखे 3 प्रकारनि जा दान ॿुधाया, पर हिकु ई ॻाल्हि यादि रखिजो, दान कजो, कलयुग में दान प्रधान थो करे। हिते कृष्ण भगवान यज्ञ जी ॻाल्हि कई, तप जी ॻाल्हि कई, दान जी ॻाल्हि कई। स्वामी राम सुखदास चयो आहे कि ॿिए जे हित जे लाइ जेको कयो वञे, ॿिए जे कल्याण जे लाइ जेको कयो वञे, उहो आहे यज्ञ। पंहिंजे मन जी प्रसन्नता जे लाइ जेको कयो वञे, उहो आहे तप।
ऐं ॿिए जी शइ ॿिए खे वापसि मोटाई वञे, उहो आहे दान। ऐं सभु कुझु पंहिंजे लाइ करणु आहे आसुरी प्रवृत्ति। कर्तव्य समझी करे करणु आहे सात्विकी दैवी प्रवृत्ति। त इहे असां ॿुधासीं यज्ञ, दान ऐं तप, इहे टिनि प्रकारनि जा थींदा आहिनि। त कुझु हिकदमि त सम्झ में न ईंदव, पर घर वञी करे थोरो बि वीचार कंदा, या इहो रिकॉर्ड थिए थो, इहो तव्हां अगरि रिकॉर्डिंग व्हाट्सएप ते वरी ॿुधंदा, थोरो मनन कंदा, त तव्हांखे सम्झ में अची वेंदव। हीअ छा थोरो जल्दी पिया था स्पीड में असां कयूं न, हीअ अध्याय पूरो करिणो आहे पाण खे सुभाणे। त अॼु हिते रखूं था पाण, पोइ वरी सुभाणे मिलूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।